नासिन बाढ़ भर पासे वारनि इलाइक़नि में सारियुनि जो फसल पची मार्केट में अची वियो पर मुनासिब अघ न मिलण सबबि आबादगार ऐं हारी परेशानियुनि जो शिकार आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था मक़बूल अहमद कांथरो जी हीअ रिपोर्ट। बाढ़ ऐं भर पासे सारियालो फसल ही तैयार थी मार्केट में पहुचणु शुरू थी वियो। फसल लहण छते सारियुनि जा अघ में तमामु घटिताई रिकॉर्ड कई वई आहे। मुनासिब अघ न मिलण ते हारियुनि ऐं आबादगारनि जा मथे ते हथ अची विया आहे। कारखाने ते अन्न पहुचाईंदड़ हारियुनि ऐं आबादगारनि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त जीअं त असां सट जो अन्न पहुचायो आहे त तीअं त असांखे सफ़ा अघ जेके न 2,000 ते पहुचायो आहे। असां भरे भारे भाण महांगो वरितो आहे, कारे भाण जी बोरी जफ़ा महांगी आहे, दवाई दारू महांगो वरितो आहे, ॿिज असांखे महांगा पिया आहिनि। जीअं असांजो अन्न लथो आहे तीअं असांखे रेट किराए ॾिना अथनि। सफ़ा सट जो अन्न त 18-1900 ते लॻायो वियो आहे। जीअं त असां सरकार खे अपील था कयूं त बाराए महिरबानी करे असांजे अंगनि जा अघ वधाया वञनि, जीअं त असां हारी नारी पंहिंजी ख़ुशी खज़ा थिया पंहिंजो कर्ज़ु पर्ज़ो लाहे सघूं। भाण वरिता थी महांगा हरनि में हिननि में हारी नारी काॾे न असांजो अन्न लहे थो त ओॾी महिल किराइनि था, जो नथो लहे त पोइ चाढ़नि था। असां वञूं काॾे असांजी उहा ख़ुशी थिए जो अन्न वधे असांजो। असां इहो था चऊं असांजो अन्न चढ़े, लहे थो त असांजो अन्न सारी लहे थी त पोइ अघु किराइनि था। सम्झी अछे भाण जी बोरी इहा ॾिसो था कारो भाण इहो पोइ ओॾी महिल चढ़े थो, जंहिं अन्न लहे थो त पोइ अर्श माना असांजे अन्न खे क़ीमत नथा ॾियनि। असांजो हींअर मार्केट में अन्न अचण वारो आहे, फसल तयारु आहे पर रेट न आहिनि। भाण हर शइ महांगी, कटौती बि था कनि किलो, पर रेट असांखे कारखाने वारो को बि सही नथो ॾिए। महिरबानी करे असांखे रेट ॾिनो वञे जंहिंमें असांजो ग़रीबनि जो गुज़ारो थिए, हर्ज गर्ज लहनि असांजा। हुकूमत खे असां अपील था कयूं त असांखे कुझु रिलीफ ॾिनो वञे, रेट वधाए ॾिनो वञे जंहिंमें असांजे साड़ीअ जो रेट थिए त असांजा कर्ज़ लहनि, असां ग़रीबनि जो को गुज़ारो थिए आबादगारनि जो। हाणे ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त मुल्की मईशत में रीढ़ जी हॾी जी हैसियत रखंदड़ हारियुनि ऐं आबादगारनि खे ॿिज भाण ऐं ज़री दवाऊं सस्ते अघ ते मुहैया करे सारियुनि जो सरकारी अघु मुक़ररु करे हारियुनि ऐं आबादगारनि खे माली खसारे खां बचायो वञे त जीअं हारी ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारे सघे। मक़बूल अहमद कांथरो, आवाज़ टीवी न्यूज़, बाढ़।